अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं मुंहिंजो पंहिंजो मासा डीएम ब्रोई तव्हां ॾिसी रहिया डीएम ब्रोई ऑफिशियल फेसबुक चैनल। बोड मुतासिरनि खे पकल खाधो खाराइण चाहियूं था, पर छा कयूं, काठियूं जेके आहिनि उहे आलियूं थी वियूं आहिनि। यार कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, कहिड़े क़िस्म जा ई वज़ीर आहिनि, काथऊं खां आया आहिनि, कीअं हिननि खे असांजे मथां थापियो वियो आहे, मढ़ियो वियो आहे असांजे मथां, कहिड़े दौर में ई रहनि था। काठियूं आलियूं थी वञनि न त असां कोशिशि कईसीं बोड मुतासिरनि खे पकल खाधो चाढ़े खारायूं आहे, पर काठियूं जो आलियूं थियूं सही, हुन में असांजो कहिड़ो ॾोह, असांजो ॾोह थोरी आहे। मींहं में जो काठियूं पुसी वियूं, हाणे बोड मुतासिरनि खे असां कीअं खाधो तयारु करे पचाए खारायूं, काठियूं त आलियूं थियूं। यार कहिड़े दौर में ही रहनि था, ही अहिड़ियूं सोचूं, अहिड़ियूं टेक्नोलॉजियूं किथां था आणनि, असांखे त सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे। हिकिड़ो चवे थो त बारिश आता है तो पानी आता है, जब ज्यादा बारिश आता है तो ज्यादा पानी आता है। इस्लामाबाद ऐसा है, लाहौर ऐसा है और कराची ऐसा है। मतलब ये जेके टेक्नोलॉजी है थ्योरियूं जेके खणी ईंदा आहिनि, इहे किथां खां सोचे सम्झे ही खणी अचे असां सिंधियुनि जे अॻियां पेश कंदा आहिनि। इहा टेक्नोलॉजी या तालीम ही आणनि किथां था, हालांकि अहिड़ी तालीम पूरी दुनिया तां कुंड कुड़च घुमो, किथे बि तव्हांखे अहिड़ी तालीम न मिलंदी त खाधो असां पचाए तयारु करायूं हा, पर काठियूं जो पुसियूं हाणे देगूं किथां तयारु थियनि। छा पुसियल काठियुनि खे बाहि लॻंदी? यकीनन सही कॾहिं न लॻंदी। तव्हां किबला बिल्कुलु दुरुस्त आहियो, पुसियल काठियुनि खे बिल्कुलु बि बाहि न लॻंदी। तव्हांजो ॾोह न आहे, सही तव्हां बिल्कुलु सचा आहियो। अगरि काठियूं न पुसनि हा त यकीनन तव्हां देगूं पचाए बोड मुतासिरनि खे खारायो आहे। सही महिरबानी, अलाह ताला मूंखे ख़ुशि रखे। हमेशह अहिड़ियूं टेक्नोलॉजियूं असां सिंधियुनि जे लाइ आणींदा रहो। असां दिलि सां तव्हांजनि टेक्नोलॉजियुनि खे एक्सेप्ट कंदासीं, अखियुनि ते रखे चुमंदासीं त बेशक सही तव्हां सचा आहियो। तव्हांजे ज़बान मां हर निकिरंदड़ लफ़्ज़ जेको आहे असांजे अखियुनि ते आहे। बिल्कुलु सही, काठियूं पुसी वयूं।